सिंध कोली इतिहाद पारां पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ सिंध कोली इतिहाद जे मरकज़ी अॻवान रणशाल दास कोली, सिंधी मज़दूर तहरीक जे अॻवान मोहब भील, जिस्कम अॻवान अशफाक लगारी, अवामी तहरीक अॻवान एडवोकेट मुमताज़ खोसे जी अॻवानी में मिठी मां हैदराबाद ताईं निकितल पैदल मार्च अॼु मीडिया सेंटर जुॾो पहुतो। उन मौक़े ते पैदल मार्च जे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे असलोकनि वारसनि खे हर दौर में हमेशह भित सां लॻाए उन्हनि खे संदन जाइज़ हक़नि खां महरूम रखियो वियो आहे, जंहिं करे सिंध कोली इतिहाद जे प्लेटफॉर्म ते पंहिंजा हक़ वठण लाइ मैदान ते निकिता आहियूं। असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया त प्रेस क्लब हैदराबाद पहुची अॻिते जो लाइ अमल जोड़ींदासूं। जेको असां पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ कई आहे, असांखे लाज़मी कोई मजबूर आहे, इन जे करे असां मिठी खां हैदराबाद ताईं लॉन्ग मार्च कई आहे। हक़ ॾिनो वञे ऐं असांजी नियाणियुनि खे जेको रोज़ ज़ुल्म थियनि था, असां नियाणियुनि खे मासूम नियाणियुनि खे ज़ोरी अगवा करी मज़हब मिटाई मुसलमान कयो वञे, इन जे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असांखे शहीद रूपलो कोहली जे वारसनि खे रिलीफ ॾिनो वञे। जदों असां मिठी खां लॉन्ग मार्च पैदल लॉन्ग मार्च कल्ह खां शुरू कयो आहे, इहो 16 तारीख़ ते हैदराबाद पहुचंदो। साईं असांजा मुतालबा आहिनि त जेको सो असांखे जेको सो हिकिड़ो वेहण जे लाइ ज़मीन कोन्हे, उन जे करे सरकार खां असांजो मुतालबो आहे त जेको सो असांखे वेहण जे लाइ ज़मीनूं ॾिनियूं वञनि। ॿियो नंबर में जेके सरकारी ज़मीननि ते वेठा आहिनि उन्हनि, 3 नंबर ते मख़सूस सीटूं ख़तमु करे असांखे पंहिंजा नुमाइंदा चूंडण जो हक़ ॾिनो वञे। नंगर पार्कर में पीअण जो पाणी जो बहिरान आहे, रोज़ाने उते ख़बरूं कनि था त हीअं था करियूं फलाणा था करियूं। सरजील मेमन 520 अरब रुपया गड़काए वियो हलियो, पर पाणी कोन पहुतो। नंगर पार्कर जा माण्हू 25-30 किलोमीटर खां पाणी भरनि पिया ऐं हुननि जो कंहिंखे अहसास ई कोन्हे। ॿिए नंबर असांजा जेके क़ब्रस्तान आहिनि, प्लाट आहिनि, ज़मीनूं आहिनि, हुननि ते जेके कब्ज़ा आहिनि, हींअर सुप्रीम कोर्ट हुकुम कयो आहे त बाबा अक़लियत जे जेको आहे सो मिल्कियतनि जा जेके कब्ज़ा आहिनि उहो ख़तमु करियो। हाणे अक़लियत त हिते आहे नी वाणिया, हाणे असीं जेके हिते मिसकिन जेके शेड्यूल कास्ट बिरादरियूं आहियूं उहो त कंहिं शुमार में ई कोन आहियूं। अॼु ॾींहं ताईं को साबित कनि न त कंहिं बि कंहिं शेड्यूल कास्ट बिरादरी जे क़ब्रस्तान मुक़ामनि तां को कब्ज़ो ख़तमु कयो हुजे, तो कंहिं ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कयो हुजे। हितां तव्हांखे मिठी नवकोट में मालियुनि जी ज़मीन ते 200 एकड़ ज़मीन ते मीर कब्ज़ो करे वेठो आहे, अॼु ॾींहं ताईं कुझु कोन थियो आहे। मुतालबा खणी निकिता आहियूं त जेके असांजे ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि उहे ख़ाली कया वञनि ऐं जेके ॿियो त जेके असां सां हिते नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि, जेको अॼु उमरकोट में जेका पुलिस जेको असांजा जेके शेड्यूल कास्ट जा जेके माण्हू हुआ उन्हनि उते पुरअमन एहतजाज पियो कयो, त उन्हनि ते जेको आहे उन्हनि तशदुद कयो आहे। ईअं माना हिते असां सां रोज़ जा वाक़िआ मामूल बणियल आहिनि। तंहिंजे करे असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान खां इहो मुतालबो था करियूं त हिते असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त थर में सॼ में किरोड़े रुपयनि जा जेको आरो प्लांट लॻा पिया आहिनि थिया, उन वॾनि माण्हुनि जूं अस्पतालूं लॻियूं पिया आहिनि। हे असांजा ग़रीब मिसकिन माण्हू, आरो प्लांट त परे रहियो, हिननि खे पीअण लाइ पाणी बि कोन पियो मिले ऐं हिननि सां ज़ुल्म आहे। हिननि सां जेको रहण लाइ जॻह कोन्हे को, त हिननि सां नाइंसाफ़ी थी आहे। रुगो हिननि मुंहिंजे कोली बिरादरी न, पर ओवरऑल सॼी सिंध में जो हिंदू बिरादरी सां जेको साज़िश थिए हिननि खे तंग कयो पियो वञे त जीअं हीअ सिंध छॾे भॼण ते मजबूर थी वञनि। ॾाढो ज़ुल्म पियो थिए, उन्हनि जे घरनि ते कब्ज़ा पिया थियनि, उन्हनि जी नियाणियुनि खे ज़ोरी अगवा करे मज़हब मटायो पियो वञे, उन्हनि जे पेरनि जे हेठां धरती खिसकाई पई वञे। ऐं इहा तमामु वॾी साज़िश आहे त सिंध जा सिंधी हिंदू जेके सिंध जा धणी आहिनि उन्हनि खे हितां भॼाए वरी उन्हनि जी जॻह ते दहशतगर्दनि खे आबाद कजे। पोइ जिन जेको कराची में अशर कयो उहो साॻी सॼी सिंध सां करणु चाहिनि था, पर असीं इन सॼी शइ जी सख़्तु मज़म्मत कयूं था त सिंध जा जेके असांजा हिंदू भाउर आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, उन्हनि खे पंहिंजा समूरा हक़ न वञनि।